ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। ज़िले कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल में बहितरी न आई। गुज़िरियल 3 सालनि खां हलंदड़ ॾोखारियुनि जूं कार्रवाइयूं कश्मीर पुलिस बंदि कराइण में नाकाम थी वई। कचे जे ॾोखारियुनि ऐं पके जे सहूलियतकारनि ज़िले जे अवाम जी ज़िंदगी अजीरन बणाए छॾी। हिक मासूम ॿार समेत 10 खां वधीक मुख़्बी कचे जे ॾोखारियुनि बांदी बणाए वेठा आहिनि, जंहिंमें मासूम नींगर राफ़िब मलिक तंगवाणी, वासी शकील बहलकाणी, लियाकत बहलकाणी, गुलहसन खोसो, मोरज़ादो खोसो, कश्मीर वासी चौधरी राजेश कुमार, अली हसन खोसो, शिकारपुर वासी मोहम्मद अली संजराणी ऐं गोसपुर वासी ज़मीर मीराणी, घोटकी वासी अलाह वसायो घोटो शामिल आहिनि। बदअमनी जी हालत इहा आहे जो न अवाम रोड ते महफ़ूज़ आहे ऐं सफ़र करे सघे थो, न ई कारोबार ते वेही सघे थो, जो ॾोहारियुनि जहिड़े वक़्तु चाहिनि था ऐं जंहिं महिल चाहिनि था आसानी सां लखे रुपया फुर करे वञनि था ऐं केर बि उन्हनि खे रोकण वारो न आहे। पुलिस जी रिट बिल्कुलु ई ख़तम थी वई आहे, जंहिंजो नतीजो इहो निकितो आहे त जो कश्मीर बडाणी बख्शापुर करमपुर कंधकोट ऐं ॿियनि शहरनि मां हिंदू बिरादरी सां लाॻापियल रखंदड़ वापारी तबिको लॾ पलाण करे रहियो आहे, जिन सबबु आबाद शहर वीरानीअ जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ज़िले कश्मीर जे बाशऊर तबिके तरफ़ां इलाइक़े जे चूंडियल मेंबरनि जा ख़ामोशी ते बि सख़्तु ॻणतीअ जो इज़हार आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त ज़िले जी सूरत हाल खे ॾिसी सो मोटो एक्शन वठी बेरहम फौजी ऑपरेशन कराए अवाम खे रिलीफ ॾिनो वञे।